अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदर नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा रुंडो वलू खे माराए छॾींदो, छा वॾेरो चाकर खान सावल जी भेण सां शादी कंदो, छा जेको आहे सो सिकू चाकर खान के सॼी हक़ीक़त ॿुधाए सघंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जींदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ते बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलो था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त रुंडो कमीनो शख़्स हाणे वलू खे बि मारण जी कोशिशि कंदो, छो जो उहो चवंदो त मुंहिंजी भेण सां मुंहिंजी धीअ खे जेको आहे त मां वलू सां शादी नथो कराए सघां, छो जो वलू वॾो कमीनो शख़्स आहे ऐं वलू मुंहिंजी धीअ जे लाइक़ु न आहे। हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त सिकू बि जेको आहे सो जाबिर खान वटि वेंदो ऐं जाबिर खान खे चवंदो त जेको आहे सो हाणे चाकर खान जी जेको आहे सो चाकू मुंहिंजे जेको आहे कंध ते आहे ऐं हुनजो बंदूक मुंहिंजे सीने ते आहे। मां जेको आहे थी सघे थो हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधायां, छो जो जेको आहे सो जेकॾहिं मां हुनखे न ॿुधायमि त उहो मुंहिंजी जान जेको आहे वठी सघे थो। इन करे मां ख़ूब ॼाणियां थो त मूं जेको आहे सो हुन बंदूक जो मुंहुं मूंखे फेराइणु ईंदो आहे। यानी कि जाबिर खान खे चवंदो त जेकॾहिं मुंहिंजे मथां इहा अलामत आई त मां पंहिंजे मथां टारे तुंहिंजे मथां हणी सघां थो। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा जाबिर खान हुनखे बचाए वठंदो सिकू खे, या सिकू जेको आहे जाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। तव्हांजो छा राय हिन क़ीमती राय बाबति जेको आहे पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त जेको आहे चाकर खान बि जेको आहे पंहिंजी भेण हसीना बेगम सां जेको आहे सलाह, पंहिंजी धीउ माउ हसीना बेगम सां सलाह कंदो आहे। हसीना बेगम हुनखे चवंदी जेको आहे सो इन सां छोकिरी सां त तुंहिंजो भाउ मोहबत कंदो, हाणे तूं इन सां शादी कीअं कंदे। त चाकर खान हुनखे चवंदो त जेको आहे मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो भाउ हुन सां मोहबत कंदो। बहरहाल मुंहिंजो भाउ हिन दुनिया में न रहियो आहे, इन करे मां सावल जी भेण सां शादी करणु चाहियां थो। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।